गुनाहगार शख्स जा आमाल नामा तोरिया वेंदा, नेकियूं फुटी पवंदियूं, गुनाह वधी वेंदा। उन जे लाइ अल्लाह करीम मलाइकनि खे हुकुम फरमाईंदो त ऐ मलाइको हिन मुंहिंजे बाने खे दोज़ख में दाख़िल कयो, जहन्नम ॾे वठी वञो। जीअं जो मलाइकनि खे हुकुम थींदो ऐं मलाइक सॻोरा हुनखे वठी करे दोज़ख ॾे रवाना थींदा। पर पाण फरमाईंदा उन शख़्स जो अजीब मंज़र हूंदो। उन जाइ खां वठी जहन्नम ताईं जेको मुफ़ासिलो सफ़र जो हूंदो, टियों हिसो सफ़र जो पंधु तय करे उहो गुनहगार जंहिंजे मुक़द्दर में ई दोज़ख लिखिजी वियो, दोज़खी थी वियो। टियों बांगो पंधु करे वरी पुठी वराए ऐं पोइ ते जीअं को माण्हू कंहिंजे ॾिसंदो आहे, का उमेद हूंदी आहे, अहिड़े तरीक़े सां ॾिसी करे वरी उहो गुनाहगार हलण में रवानो थींदो। वरी अधु पंधु तय करे वरी पोइ ते निहारींदो, वरी कुझु टाइम पंधु करे बाक़ी टियों हिसो अञा रहियल हूंदो, वरी टियों मरतबो पोइ ते निहारींदो। हेॾो अल्लाह करीम मलाइकनि खे हुकुम फरमाईंदो त मलाइको इन मुंहिंजे बाने खे दोज़ख ॾे न वठी वञो, वापसि मूं अल्लाह जे हुज़ूर में वठी अचो। मलाइकनि सॻोरनि खे जीअं ई हुकुम थींदो, हुकुम जी तामील कंदे उन गुनहगार शख़्स खे दोज़ख में वींदड़ खे मलाइक सॻोरा मोटाए करे ऐं प्यारे महबूब आकाए दो जहां जो फरमान आहे त उनखे वठी करे अल्लाह करीम जे हुज़ूर में हाज़िर थींदो। अल्लाह ताला फरमाईंदो, साहिबाना कर ख़बर तुंहिंजे लाइ त हुकुम निकिरी चुको आहे त तूं दोज़खी आहीं, भला तूं कुझु पंधु करे वरी पोइ ते ॾिठो, वरी कुझु पंधु करे वरी पोइ ते ॾिठी, वरी कुझु पंधु करे पोइ ते ॾिठी। इहा कहिड़ी इन में हिकमत ऐं राज़ आहे, छा ॻाल्हि आहे? उहो बानो अल्लाह करीम जे हुज़ूर में अर्ज़ कंदो त मुंहिंजा मौला, मुंहिंजा मालिक करीम, जॾहिं मां टियों बांगो पंधु कयो में तो अल्लाह करीम जे रहमत वारे क़ुरान पाक जी हिक आयत यादि आई। केड़ी आयत याद आई? वरब्बुकल गफूर ज़ुर रहम। ई आयत याद आई त रब करीम जो जेको रब करीम वो बख्शींदड़ आहे ऐं साहिब रहम ऐं करम वारो वा। ई आयत याद आई, मूंखे उमेद थी जेको अल्लाह बख्शींदड़ आहे, जंहिं रब जी रहमत वॾी आहे, मूंखे बि मतां बख्शे। इन उमेद ते पोइ ते ॾिठो में वरी अॻिते हलंदे हलंदे अध पंध ते पहुतुसि, वरी तो अल्लाह करीम जे क़ुरान पाक जी ॿी आयत यादि आई। उहा कहिड़ी आयत? वमन यग़फिरु ज़ुनूब इल्लल्लाह। इन जो तर्जुमो आहे त केरु आहे जेको अल्लाह खां सवा गुनाह बख्शींदो। मूंखे उमेद थी त अल्लाह ई गुनाह बख्शींदो आहे, मूंखे गुनाहनि खां माफ़ी मिली वञे ऐं अल्लाह बख्शे, दोज़ख खां बचाए। वरी उन बाने इहे 5 चकर थिया ॾिसण जा। जी मुंहिंजा मालिक टियों मरतबो जेॾी महिल आख़िरी पहुचण वारो हुयुसि त मूंखे तो अल्लाह जे क़ुरान पाक जी ॿी आयत यादि उहा इहा आयत कुल या इबादी अल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह। साहिबाना केॾो बि गुनाहगार आहीं, हद खां टपी गुनाह कया अथई, पर पोइ बि मूं अल्लाह जे रहमत खां मायूस न थी। इहा उमेद रखे त जॾहिं अल्लाह पाण इहो फरमायो आहे
त ना उमेद न थियो। मां इन उमेद ते निहारे रहियोसि तो रब करीम जी ज़ात ॾे त मन मुंहिंजे मथां रहम थे जेको पाण चए थो त ना उमेद न थियो। एतिरे में रब करीम जे रहमत में जोश अचे वियो। अल्लाह करीम मलाइकनि खे फरमायो, मलाइको आहे त गुनाहगार दोज़खी त थी चुको आहे, पर अॼु बि जेकॾहिं मूं अल्लाह जे रहमत में उमेद रखे थो, मां अल्लाह पंहिंजी तक़दीर तब्दील कयां थो बाने खे रहमत खां ना उमेद न मुसलमान जरा गौर कर, केॾो अल्लाह करीम केॾो मेहरबान ऐं प्यारे महबूब जी केतिरी तव्हां सां ते मेहरबानी आहे। जोड़ियूं रहमत वालियूं ॻाल्हियूं बि अल्लाह जो महबूब सां तव्हांखे अॻ में ॿुधाए वियो आहे त जीअं को बि अल्लाह जे रहमत खां मायूस न थिए। हिकिड़ा अहिड़ा ज़िद्दी शख़्स हूंदा आहिनि जेके मारुनि सां सख़्तीअ सां बि कोन सुधरंदा आहिनि, पर जॾहिं वरी उन्हनि खे कुर्ब प्यार मिलंदो आहे त उहे बुराईअ मां हथ कढी ईंदा आहिनि। अल्लाह जो करम ॾिस जो अल्लाह ताला एॾी महिरबानी फरमाइजे थो त मुंहिंजा महबूब मुंहिंजे उन्हनि बाननि खे ॿुधाए जेके हद खां वधी करे पंहिंजे जाननि ते गुनाह कया अथनि, पोइ बि मूं अल्लाह जे रहमत खां मायूस थी न वियसि। मां अल्लाह सभु गुनाह बख़्शींदड़ आहियां, मां मेहरबान आहियां। न मूं अल्लाह जो वज़ीर आहे, न मूं अल्लाह जो मशीर आहे, न मुंहिंजो सलाहकार आहे। त मुसलमान हो, अॼु वक़्त ई बेरो आहे। इन आयत जो मक़सद क़ुरान करीम जा तफ़सीर इहो था कढनि त इन आयत ॿुधण खां बाद जेको अकुलमंद माण्हू आहे उहो गुनाहनि खां बेज़ारी करे, कयल ख़ताउनि ते पिशेमानी करे पंहिंजे रब खां माफ़ी घुरंदो रहे, पिशेमानी जा घोड़ा ॻाड़ींदो रहे। उमेद आहे एॾो अल्लाह महिरबान आहे जो अॻ में अर्ज़ु कयो में त जेकॾहिं अल्लाह चाहे त गुनाहगारनि खे गुनाह जी जाइ ते वरी अल्लाह नेकियूं लिखाए छॾींदो आहे। तंहिंजे करे मुसलमान जेको अल्लाह एॾो महिरबान आहे जो अहिड़े गुनाहगारनि बाननि खे बि नाउमेद रखणु नथो घुरे, असांजे मथां हक़ थो लॻे अहिड़े महिरबान मालिक जे फर्मा बरदारी में पंज वक़्त नमाज़, क़ुरान करीम जी तिलावत, ॿी जेका फर्मा बरदारी आहे जेकॾहिं असां कंदासीं अल्लाह राज़ी थी पवंदो। हीअ दुनिया त मुख़्तसर आहे, थोरे वक़्त में असां ई तव्हां हली करे क़बर जा महिमान थींदासीं। मुसलमान ते को कमु न ईंदो, क़बर में कमु ईंदा त नेक अमाल कमु ईंदा, मुसीबत में कमु ईंदा त नेक अमाल कमु ईंदा। जल्दी जल्दी में हदीस ॿुधायां तो असांजो प्यारो महबूब आकाए दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे सहाबा सां तशरीफ़ फरमाइनि। पाण फरमायो सहाबा, पाण फरमायो अॻियनि नबियनि जे उम्मतनि में बनी इसराइल जे क़ौम में टे हिकिड़ा दोस्त पाण में टे शख़्स हुया जन इरादो कयो सफ़र जो, तफरीह जो। पोइ टई सुबह जो सवेर निकिरी पिया। सफ़र कंदे कंदे राति जो वक़्तु थियो आहे, जबली इलाइक़ो आहे, उते जो पूत आहिनि, मथां झुड़ाली मौसम थी वई आहे, गजगोड़ शुरू थी आहे, ऊंदाहु छांइजी वियो आहे, बरसाति पवणु शुरू थी वई आहे। उन्हनि टिनी ॼणनि हिकिड़े गार जी चुरा जबल जे गार उन में वञी टिनी पनाह वरिती। अल्लाह जी अहिड़ी कुदरत, उहे टई दोस्त जेॾी महिल उते दाख़िल थिया, मथां हिकु वॾी छिप, हिकु वॾो
पत्थर आहे जेको सुर्की अचे उन्हे गार जे मुंहं ते अची वियो 3 शख़्स उते बंदि थी विया ये हदीस पाक जो वाक़ियो आहे वो प्यारे महबूब फरमायो त 3 शख़्स जो उते बंदि थी विया हाणे अल्लाह जी ज़ात खां सवा केरु उन्हनि जो मददगार कंहिंखे सॾनि कंहिंखे पुकारनि अॼोको दौर कोन हो जो मोबाइलूं सभिनी खे हुयूं या फेसबुक ते कंहिंखे इतला हुजे ना त मालिकी कयो न हे असांजा जेके सबब आहिनि इन्हनि त असांखे पोइते कयो आहे पर अॼु बि जंहिंजो पूरो पूरो पंहिंजे रब जी ज़ात में यकीन आहे कसम ते ॻाल्हि आहे त उनखे को लहरो कोन्हे मुसलमानो यारे महबूब फरमायो 3 शख़्स हाणे पाण में सलाह कयूं त इन मुसीबत मां कीअं निकिरूं कीअं जान छॾायूं वो पाण में सलाह कयूं त दुनिया में जे कॾहिं को बि अल्लाह जे रज़ा जे लाइ अमल कयो अथऊं ऐं कंहिंखे यादि हुजे अल्लाह जे हुज़ूर में उहो मेड़ करे दुआ घुरो उन जे वसीले सां उमेद आहे अल्लाह करीम करम कंदो इन मुसीबत मां निकिरी वेंदासीं छिप टरी वेंदी सुभान अल्लाह ॿुधाइण जो मक़सदु इहो आहे त नेक अमल कम अचनि एतिरे में हिकिड़ो शख़्स थियो उन पंहिंजे रब जे हुज़ूर में रोई करे अर्ज़ु कयो त मुंहिंजा मालिक करीम मुंहिंजो अबू मां कुराड़ो हुयो पोइ मां बकरियुनि जो धनार हुयसि बकरियूं चारींदे चारींदे हिकु ॾियारे परे निकिरी वियसि मुंहिंजो अबू मां सुम्ही पियो पोइ मुंहिंजो दस्तूर हुयो जेसि ताईं मां पंहिंजे पीउ माउ खे खीर न पियारींदोसि तेसीं ताईं औलाद खे बि न ॾींदोसि अल्लाह ताला साईं तव्हांखे बेड़ी तौफ़ीक़ अता फरमाए जो पंहिंजे अबे मां खे अमनियत ॾिजे तरजीह ॾिजे पोइ न शख़्स गार में फाथल चयो मुंहिंजा मालिक करीम मां खीर ॾुही करे पंहिंजे अबे मां जे मथां आयुसि हू निंड में हुया उन्हनि खे उथारण बि न पियो घुरां त हलंदे हलंदे मुंहिंजा ॿारड़ा बि ताऊं पिया कनि पर मुंहिंजे दिलि में अबे मां जी मोहबत इज़त हुई चवां पियो जेसि ताईं अबे मां न पीअंदो तेसीं ताईं न ॾींदुसि अहिड़े नमूने सां तव्हां त पीउ जे पुटिया अबे मां उथी करे खीर जी घुर कई आहे मां उन्हनि खे जल्दी ॾिनो मां या अल्लाह जेकॾहिं इहो अमल क़बूल आहे या छिप परे ते हुन दुआ कोई बस कई आहे उहा छिप कुझु ने गार खां सुर्की करे परे पइजी वई पर अञा निकिरी नथा सघनि वरी ॿियो थियो हुन उथी करे पंहिंजे रब खे अर्ज़ु कयो त मुंहिंजा मालिक तोखे सभु ख़बर आहे सॼी मुंहिंजी सोच हुई वॾे हुस्न ऐं जमाल वारी मुंहिंजी हुन सां मोहबत हुई मां बुराईअ जे तलाश में हुउसि हिकु हुनखे अहिड़ी मजबूरी थी जो कुझु दिरहमनि पैसनि जे लाइ मूं वटि आई मां दग में ई बुराईअ जे तलाश में हुउसि मां असां इहो शर्त लॻायो त बद किरदारी थींदी पैसा तुंहिंजे हवाले आहिनि उहा वरी अचे पई वरी वञे पई आख़िर मजबूर थी करे हुन मूंसां हा कई आहे जेॾीमहिल आइन बैन बुराईअ ते पहुताऊं मां नज़र जो कई त उन औरत जो अल्लाह जे ख़ौफ़ में उज़वा ॾकी रहिया हुया लर्ज़ी रहिया मां इहे पियो महसूस कयां त हुनजा उज़वा उज़वनि खां धार नथी वञनि हैकल में पहिरण वारा असांजी ज़िंदगी गुज़री वई गुनाहनि में कॾहिं ख़ुदा जे ख़ौफ़ में घोड़ो न आयो पर ज़रा गौर कर अहिड़ा हदीसुनि जा वाक़िया पढ़ त पोइ क़ल्ब रोशन बणिजे एतिरे में पुछा कई मां त भला तूं रोई छो थी छाजे लाइ तुंहिंजा उज़वा ॾकनि था रोई करे चई ॿियो त केरु नथो ॾिसे पर वाहिदुल क़हार ॾिसी रहियो आहे क़यामत जे ॾियारे अल्लाह करीम जे हुज़ूर में हाज़िर थियणो आहे मां इन ॻाल्हि जी पसंदि न आहियां कंदी पर तो मूंखे मजबूर कयो आहे पोइ बि मां अल्लाह जे ख़ौफ़ में रहां थी त उन शख़्स चयो मुंहिंजा मालिक मूंखे बि तुंहिंजो ख़ौफ़ आयो मां बुराईअ खां बाज़ आयुसि
ॿार हुयुसि हिकिड़ो परे जो नौकर मुलाज़िम कमु कंदो हुन जे कजाड़े जी तारीख़ रहिजी वई वो जल्दी हलियो वियो मां तो अल्लाह जे खौफ में हुन जो साढे वा तारीख़ वापार में आदम पैसा तो हुन मां गंज थी विया काफ़ी सालनि खां पोइ मोटी आयो अचे चई त मां फलाणो तुंहिंजो मुलाज़िम आहियां हिकु ॾींहं जी मज़ूरी रहियल आहे मां हुनखे चयोमांसि ही जेका बि माल मिल्कियत आहे हिन पासे वारी आहे सबूरी तुंहिंजी आहे चई मूंसां भोग न कर मुंहिंजी हिकु ॾियारे जी मां हुन खां हक़ीक़त कई मांसि वो माल मिल्कियत खणी मूंखे दुआऊं ॾींदो वियो या अल्लाह इहो अमल जेकॾहिं क़बूल आहे छिप परे थे बस हिन जी आख़िरी दर्द वारी गां कई छिप परे थी वई महबूबन फरमायो त टई शख़्स सही सलामत गार मां निकिरी करे पंहिंजे मंज़िल ते रवाना थी विया इन मां मालूम थियो त नेक अमाल अल्लाह जे हुजूर में वसीलो वठी करे जॾहिं माण्हू दुआ घुरंदो बा अल्लाह क़बूल फरमाईंदो बा त जेकर मुसलमान पंज वक़्त नमाज़ जी पाबंदी कयो अल्लाह जे क़ुरान खे पढ़ो प्यारे महबूब जूं हदीसूं